बाबा ही प्रेस छो बंद है? छा मसलो है इनजो? साईं इने ख़राब आहे, थोरो फाल्ट तॾहिं हिनखे जल्दी करे ठारायो अथव, इन करे ही कमु बंदि लॻो पियो। मुंशी तू ही माल जेको जो इन्हनि जो मसला हल करा न। हाज़ुर इन्हनि खे सभु सामान पहुचाईंदासीं। तव्हां सभु निकम्मा थी विया आहियो, तव्हांजो बंदोबस्तु करिणो पवंदो। ये सभु अदा जूं महिरबानियूं आहिनि, इन जे करे कमु सॼो सुस्त थी वियो आहे। बाबा हिम्मत कयो हिन शइ खे। साईं गरीब शख्स आहियां, तव्हां नालो ॿुधायो, जेको थी सघे मदद कयो, महिरबानी थींदी साईं। मुंशी ॿ एकड़ जेका पंहिंजे ॻोठ जी भरवारी ज़मीन आहे उन मां हिनखे खातो कराए ॾियो। जी बाबा साईं, जेको अवांजो हुकुम। त साईं तव्हां ग़रीबनि ते ईअं ई महिरबानियूं कंदा रहंदव त असांजो छा थींदो? अदा इन्हनि ग़रीबनि जी दुआनि सां त असांखे अलाह ताला नवाज़ियो आहे। अदा साईं, तव्हांखे जीअं सम्झ में अचे थी कयो, तव्हां वॾा आहियो, तव्हांजी मर्ज़ी। साईं जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो लिखोसीं, बच्चा बि तव्हांजा थोरा न लाहे सघंदा। महिरबानी। बाबा साईं, मां ॻोठ मां नओं शहर में आयो आहियां। ॾाढो मिसकीन ऐं लाचार आहियां। ॿ भाइर अथमि, ॿ पुट अथमि, ॿ नियाणियूं अथमि। असुल ज़िंदगी जो गुज़ारो थिए ई कोन थो। तव्हांजी मदद खपे। केरु आहियो आहे तूं? पहिरियां हिन शहर में मां तोखे नाहे ॾिठो। बाबा साईं, मां ॻोठां शहर कमांड आहियो आहियां। मूंखे तव्हांजी मदद खपे। तव्हांजो नालो ॿुधी तव्हां वटि आयो आहियां। तूं बाबा सरदार बहादुर वटि उमेद खणी आयो आहीं। इंशाअल्लाह तो नाउमेद न थींदो। ठीकु आहे बाबा, तूं सुभाणे अची मुंहिंजी फैक्ट्री ते मूंसां मिल। कंहिं न कंहिं पोस्ट ते मां तोखे लॻाए छॾींदुसि। हा हा बाबा, तोखे पंहिंजी फैक्ट्री में कंहिं न कंहिं पोस्ट ते लॻाए छॾींदासीं। लख लख थोरा साईं। अलाह तव्हांखे आबाद करे। हू मिसकीन जी तव्हांखे इहा दुआ आहे। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? साहिब, मुंहिंजो नालो दिलावर आहे। दिलावर, तूं वञ बाबा, सुभाणे मूंसां तो मिलजांइ। इंशाअल्लाह थी मां ज़रूरु ईंदुसि। हाँ, ही माण्हू मूंखे अजीब थो लॻे। हाँ अदा, मूंखे बि ॾाढो डपु थी रहियो आहे। डपु छा जो भाउ, हू बि असां जहिड़ो इंसान आहे। कुझु न थींदो, वहम न कयो, अल्लाह ते यकीन कयो, अचो त रांदि खेॾूं। हाँ हलो हलो, ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में रांदि विसरी वई आहे। अदा इहो माण्हू मूंखे सुठो कोन थो लॻे। ताहिर ख़ान, तूं मुंहिंजी नज़र सां ॾिसी हा न त हीउ इंसान केॾो मजबूर। काफ़ी वाक़ई मजबूर हो। तव्हां ॾाढा राम दिल आहियो। ठीकु आहे मुंशी, ये कागज़ तैयार करे मूंखे ॾेखार। जी बाबा साईं, ईअं तव्हां ॻाल्हि। अच्छा दिलावर वे बाबा। ख्याल सां दिलावर, ख्याल सां। मां तव्हांजी बराबरी कीथो करे सघां? दिलावर, मां तोखे अॼु अहिड़ी पोस्ट ते विहारियां थो त तुंहिंजा बच्चा दुआ कंदा। जी साईं, जी बिल्कुलु। एहसान तव्हांजो साईं, लख एहसान। दिलावर, मां तोखे जनरल मैनेजर जी कुर्सी ते थो विहारियां। मां मिसकीन हिन कुर्सी जे लाइक़ न आहियां।
दिलावर तुझी पगार कंपनी जे तरफां 60,000 रिहाइशदार बंगलो ऐं प्लस गाॾी। दिलावर हा इहा कुर्सी तोखे संभालणी आहे। साईं मां हा दिलावर कुझु ॾींहंनि लाइ मां पंहिंजे पुटनि ऐं भाइरनि सां लंडन वञी रहियो आहियां। हाणे इहो कमु तोखे संभालणो आहे। मां सुभाणे तूं पंहिंजो कमु शुरू करे। वॾी महिरबानी साईं। दिलावर खान कमु तोखे ई संभालणो पवंदो, छो जो मां आहियां शौक़ीन शिकार जो, वो जानवर हुजे या पैसो। सरदार जो उदास आयो ख़ैर त आहे? बसड़े यार जो मन वक्त जो यादूं वो कोड़े वयूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो मासूम भाउ मारिजी न वञे हा न त बदिले जी बाह में मां बाक़ी न थिया। सरदार इन में तव्हांजो कहिड़ो ॾोह? तव्हां त पंहिंजे भाउ जो पलांद करे दुश्मन ख़तम कयो। ख़बर आहे दुश्मन त ख़तम थी विया पर कानून मुंहिंजो दुश्मन थी वियो। हाँ सरदार, हर दुखी घड़ी में असां तोसां गॾु आहियूं। सरदार तव्हां परेशान न थियो, असां हर हाल में तव्हां सां गॾु आहियूं। सरदार पुलिस से तव्हां परवाही न कयो, पर तव्हां केसी ताईं मूंसां गॾु हूंदो? सरदार जे खुशी में साया थी तोसां ॿधल आहियूं। साईं समूरा कागज़ात मुहैया कया। दिलावर ये कारोबार या कुछ जरूरी कागजात आहिनि? साईं पर ही कागज़ात मूंखे छो? हा दिलावर मां तोखे चयो हो न मां कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजे भाइरनि ऐं पुटनि सां गॾु लंडन पियो वञा। हा दिलावर असां कुझु ॾींहं लाइ ॿाहिरि वञी रहिया आहियूं। इहो त ठीकु आहे साईं, पर केतिरनि ॾींहंनि जे लाइ? हा दिलावर महीनो खनि त लॻंदो। साईं तव्हां गणती न कयो, मां ॾींहं राति महिनत करे तव्हांजी फैक्ट्री फर्स्ट क्लास लॻी। हा दिलावर असांखे तो मां इहा ई उमेद आहे। इलाही तोखे कागज़ात थो ॾियां त कारोबार जे लिहाज़ सां तोखे का तकलीफ़ न थिए। साईं तव्हांजो महिरबानी आहे, न त हिन दिलावर जी कहिड़ी औकात आहे जो इहा सीट मूंखे मिले। तूं मेहनती बि आहीं, तूं ईमानदार बि आहीं, फैक्ट्री खे तूं ई संभाले सघीं थो। मूं तोखे जनरल मैनेजर जी सीट लाइ मुंतखब करे तमामु भलो कमु कयो। जीअं असांजो कारोबार हलंदो रहे दिलावर। साईं मूंखे इजाज़त ॾियो, मां वञी कम खे संभालियां। हा दिलावर तूं भले कमकार जी वञी निगहबानी कर। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। बंद कर बात में कुछ सुना लो नहीं। मजे ना मिठाई तो खाया मजे ना जरा तकलीफ बुके अब आवाज तो बंद कर कुछ सुना लो नहीं। बाकी का अब कलमो भर जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह अकबर पालू रखो। तकड़ के चेचड़ी से गिरा
नथी पिए रात जो दलो ने बदल दो जी हां नथी पिए कुछ की नथी पिए न नथी पिए हां तो नथी पिए न जुबान खटती थी सांसो रात जो दलो तो पिए न सीधा साल का जो कम जाने ठीक है सुनो खेरा परेशान नहीं हुआ तो भी है तो जान बची मतलब घट 5 साल जेल हुई अरे 5 साल जा 10 साल जेल जी दाल खाइया दाल कभी कुत्ते तक करने के कितने कार्य बना सकिया मां के जाते जान में कितने तक लगा जो अखबार आज दुख थई हां यार बात वाकई दुखियो मानो है कोन चले पाणी होडा वारी बाबा चए तो बाबा कमाए छो और पाण वणी त केडा वणी तू कमा दा दुखियो मां की त कमा खबर ही कोनी पे बस एक दी तरकीब बना मुझे ज़हन में आए ॾिसो ना मना छक्को लगी वने लड़ा या तरकीब आजमाइदा ॾिसो अरे हल त सही उठी हल ताहिर खान शाकिर खान ये छा पियो ॾिसां असांजी फैक्ट्री जो नालो कंहिं तब्दील कयो आहे अदा मूंखे लॻे थो त दिलावर सां धोखो कयो आहे दिलावर जी इहा मजाल जो असांजे वह खां पोइ असांजी मिल्कत ते कब्ज़ो करे मां अॼु ई उनखे गिरफ़्तार थो करायां हा अदा जल्दी कयो देर न कयो हा दा मूंखे पहिरीं पकई त ही माण्हू असां सां ज़रूरु धोखो कंदो साईं चई दिलार खे उॾारे छॾ साईं तव्हां राजन ते महिरबानी कंदा उन जो नतीजो निकिरंदो न बाबा रेस पोइ असां छा जे लाइ आहियूं रईस असांजी तव्हांजे लाइ जान बि हाज़िर आहे हुकुम कयो दादो अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां छो त सॼी मिल्कियत जायदाद पंहिंजे नाले ते कराए हाणे मां सॼे पंहिंजे कौल खे वोट खां होशियार कराईंदुसि नमक हराम तो मुंहिंजी पुठी ते वार कयो आहे मूं तोखे गरीब समझी रोज़गार ॾिनो तो मुंहिंजी मिल्कत में मूंखे बेदखल कयो ये सब दिमाग जो कम आहे दिमाग जो दिलावर दिमाग हलाए तुंहिंजी सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराए छॾियमि छो त दिलावर खान शौकीन आहे शिकार जो पैसो हुजे या मिल्कियत दिलावर तोखे इहा हरकत ॾाढी महांगी पवंदी बहादुर साहब ये जेके रड़ियूं करे थो न इन्हनि मां तोखे कुझु कोन वणंदो
मां तोखे गिरफ्तार कराए पंहिंजी मिल्कत वापस वठंदुसि। इन लाज जॾहिं ज़िंदा बचंदे न न कालू न तकड़ न कर बहादुर तोखे जेको वणे उहो वञी कर। मां तोखे ॾिसी वठंदुसि। सामिर खे ज़िंदा वञण छोड़नो। कालू हिनखे हिते न हो मारनो। जे हिनखे हिते मारियो हा न त पोइ हिन जा पुट हिन जा ॿार ज़िंदा बची वञनि हा। मूंखे बहादुर खान जे पूरे खानदान खे ख़तम करणो आहे। वञ पंहिंजा माण्हू वठी वञी हुन जे खानदान खे सारे खाक करे छॾ। ठीकु आहे खान साहब, मां हींअर ई निकिरां थो। खबर पवंदी बहादुर खान खे दिलावर खान कहिड़ी शइ आहे। साथियो, अॼु मुंहिंजो मुर्शिद गाजी छा ते ज़ारत करण जो मूड थियो आहे। मां ज़ारत करे ॾिठो थो मोटां। सरदार तव्हां पंहिंजो ख़्यालु कजो बाबा। ओके ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। बचा दे। ये कितना गोली होते नहीं। समझो इतना जिंदा बचे तो अरे मुझे छोड़ दे ने वाट को कम कया सुठो मरी गयो।
बचे लगा तो चंगो हो सागी काट वञी वठां हो खपाया असां खपाया चंगो आके मूंखे बचा दे अॼु मूंखे बचा वञी टमाटा खपाया बता खपाया मुर्गी का बस कालू मुझे हथन में कौन बचंदे इन नेताजी मगर ही चंगो हो छो बात पे दर्जा पढ़ाया ने बड़ी मारियो ये तुझे कर में जो लाश तू छा तो समझी असा के मारे तू जिंदा बची सके थे अजय दी बहादुर तोखे मुझे हथा मरणो भजी वञो भजी वञो भजी वञो भजी वञो भजी वञो सरफराज पुट पंहिंजे भाउरनि खे वठी हितां हलियो वञे ही ज़ालिम तोखे मारे छॾींदा जो पीछो कर पकड़े आनंद के जेको हुकुम कालू ये नजरा मुखा केदा विंदा जिंदा या मुर्दा तुझे हवाले कंदम कालू ऊपर छोरा तो मुखा भजी विया बाकी हिकड़ो मुझे वर चढ़ी आयो खंबे खणी आयो आयस वाह जो कम कर रहे हैं लहराया तो जो इनाम तोखे मिली विंदो अदा एडी दुनिया पईया अल्लाह को ना को रस्तो कढे अदा उन्नी भी ॾाढी लगी अदा तू ते बे आऊं तो पानी खणी पहुंचा मेरा काजी अलमा वाला मेरा काजी
अलमा वाला जेड़ा परदेदार रखवाला जेड़ा परदेदार रखवाला मेरा गाजी अलमा वाला मेरा गाजी अलमा वाला जेड़ा परदेदार रखवाला जेड़ा परदेदार रखवाला मेरा गाजी अलमा वाला मेरा गाजी अलमा वाला। ए झंडूला पीर तू साईं के जा मां किथा पंध करे तोड़े आयो आ मुखे पुट जी औलाद ना है। ए झंडूला पीर तू साणी थी जा मुखे पुट जी औलाद ना है। मुझी अर्ज़ आ मुझे गुज़ारिश आ मुखे पुट खपे मुखे पुट खपे। ए झंडूला पीर मुखे पुट खपे। आमीन सुम्मा विदा बन के गुलामी के गुलाम पिता करबल सबर प्याला पिता करबल सबर प्याला। बाबा तू कह रहे पुट मुखे बुधाए तू मुखे इते जो नथो लगी। मुझो नालो अरबाज आहे मां सरदार बहादुर खान जो पुट आहियां ऐं मूंसां ॿिया ॿाहिरि बि गॾु आहिनि। पर पुट हिते त केरु कोन्हनि तुंहिंजा ॿार किथे आहिनि? लॻे थो तुंहिंजा ॿाहिरि विछड़ी विया आहिनि। पर तूं परेशान न थी पुट अॼु खां पोइ तूं मुंहिंजो पुटु आहीं। मूंखे अलाह ॾिनो आहे झंडूले पीर ॾिनो आहे मूंखे पुट उथ पुट। मुझो नालो ख़राब आहे मां रेस बहादुर खान जो पुट आहियां। अॻु तोखे कॾहिं न ॾिठो पुट जंहिंजो कोई न आहे हुनजो अलाह आहे ऐं मायूस कॾहिं बि न थी जा। पर तूं मूंखे बाबा चई सघीं थो छो तूं मुंहिंजे पीर जो सहारो आहीं। तूं मुंहिंजी लठ आहीं लठ। अच मूंसां। अरे ते भी बर्बाद बच जा बच जाना यार पूरी इधर तक बाबू मसलो यो मोटा हजार का बदवा वो कल बस सुनी
माता जी भाजी जी लाडे वाला बहुत खुला करा दिया ठीक है टमाटर को बता रहा हूं मतलब उसका पंचर का नहीं ठीक है मैडम बागो मुके चूनो आनी व냐 रोजी क्या अरे सब पूरा अब तो इंतजार कर ऐसा तो कम थियो तो आजो को दी करो तो और जमाने का है मेरी पार पति दासी इथो बताया बुद्ध हेडिया बाबा हेडिया हाँ रे बाबा तो जग में मी रति कुछ को दे कोनी जो भाई अरे न तो दे कुछ को हेडिया हेडिया कम दे तो हेडिया आगे में जे कम दे पाचन में माको दाई पाता बदी से जाई काट में माको एंगल नहीं देखो पति पत्ते अरे न तो दे कुछ को उसी ने तो हेडिया हेडिया ना तू मारी दे न मारी लो मैं हेडिया हेडिया अरे न तो दे कुछ को हेडिया 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 अतले अतले हां दे हेडिया इनो मारो हां हेडिया हेलो डकना किथे से डकना सुधोती अच्छा बुध यो बादल आया रक्षे वारो नहीं हाँ आए बादल मिलियो मूंसा जी बादल आए चे तो बचायो मुखे घर वठी हो ओके चई तू इते बी मां बारन के वठी तो अचा जब मुखा 200 रुपया वठी हो 1000 रुपया खुलेल ना मो वटे मोती अची तो दे अरे मां के जिंदगी में बाजी वठी थी नहीं कर देगी ने कूद तो कराए एरे कूद कराए कसम न खाना भला थंबे दे खाली थंबे दे मथे चली ते कुरान खाना बताया बुध बियर कंदे ही बुध मुझे गाल बता घंटा वे चले तो जाए जो बियर की शिकायत आई तो सिद्धो लाकअप कंदो मैं अलवे वे घर चले तो ना मां वना तो नहीं रखे जान चले तो मैं घर गाड़ी दे मुके चक्कर दे ना साइकिल में चक्कर दे वे मोटरसाइकिल दे घर चले तो वना वे मां वना नहीं मां तो वे नहीं टायर पंचर कर ना हां टायर पंचर है तो अरे भी बच्चों सावड़ा खुदी मासूम जेल में juga rapat dan mana ये ऐसा कि लागम तो करे अच्छे बच्चे बंदूक फराद पुत्र फायर कर शाबाश फराद पुत्र बड़ी कोशिश सां मूं तोखे तैयार कयो है हाणे जेको भी कम करणो है तोखे बड़ी होशियारी सां करणो आहे होशियारी सां ऐं तोखे ख़बर हुजणु खपे नूरो नाग कखे मौत बखे मौत ख़बर पई आहे त नओं ऐसे जो आयो आहे जेको ॾोहारियुनि लाइ मिसाल आहे राजा सरदार सही तो चवे तू को भी फिक्र ना कर इन ऐसे जो यूं मां निंड्रू आराम करे छॾींदुसि पोइ बि फराज़ ख्याल सां पुलिस का जेतिरो परे रहे जेतिरो बहितर आहे उनजी न दोस्ती चङी न दुश्मनी फराज़ वकील सही तो चवे हाँ सदर वाकई ही ऐसे जो तेज दिमाग आहे फराज़ पुलिस का होशियार जे बेहतर आहे हाणे फराज़ जी मर्ज़ी जेको वणे सोई करे इन ऐसे जो के एडो कंदो परेशान जो मुझे नालो ॿुधी रहिजी वेंदो हैरान I'm sorry, madam. मूंखे न आहे ॾिठो मां हिकु पुलिस वारो आहियां
मां कंहिंजी ॻोल्हा में आहियां मां वरी बि तव्हांखे चवां थो सॉरी चलो ठीकु आहे काई ॻाल्हि न दिलावर खान जे बादशाही जो ख़ैर। वाह याद वाह वाह जो कम करे हैं मुझो करोड़न जो माल बाहिफाज़त मोट पहुंचाए तो मुझी दिल खटे वठी असल खरीद करे छड़ी। अयाज के केर बरो के न तो सके दिलावर खान आया तो सब वफादार माण्हू आहिनि वफादारी सां गॾु नमक जो हक़ बि अदा कंदो थो अचां। बिल्कुलु आयाज़ तो जहिड़े शेरनि जे हूंदे को बि माई जो लाल असांखे हथ नथो लाहे सघे। हूं बि कंहिं में दम ई नाहे राइस दिलावर खान जे साम्हूं थे। असां तुंहिंजे कम खां ॾाढा ख़ुशि आहियूं अयाज़। हाँ अयाज़ असांखे तो मां इहा ई उमेद हुई। ॿियो को हुकुम खान साहब? ठीक है याद हाणे तूं भले हल मूंखे जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पई न त तोखे कॉल करे वठंदुसि। हाणे भले हल तूं। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम पुट। पुट काॾे तयारी कई थी? बाबा साईं घुमण फिरण। अकेली पुट? जी चाचू अकेली। अकेली छो बाबा पाण सां गॾु अयाज़ खे वठी वञ। पर अयाज़ किथे आहे ज़ाहिर त कोन्हे। ठीक है पुट अयाज़ हाणे हाणे ॿाहिरि वेठी मूंखे मुंहिंजे लाइ चवे साईं पाण सां गॾु वठी वञीसि। जी बाबा साईं। छा आहे? तूं मूंसां गॾु हल अयाज़। छो तोसां गॾु हलां? प्लीज़ अयाज़ छो थो सताईं? मज़ो थो अचे। ॾिस अयाज़ वरी छा थियो? तूं मूंखे सुठो थो लॻीं। जेकॾहिं मां ख़राबु हुजां त मूंसां प्यार न करीं हा? त ठीकु आहे मां वञां थी। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मां बि तोसां प्यार कयां। जमादार जाड़ा वरी साहब कहिड़ो कमु पातो? जमादार जाड़ा नूरो धाड़ेल ऐं फराज़ धाड़ेल किथे मिलंदा इन्हनि जो को अतो पतो? सर ही हितां जा ताक़तवर धाड़ेल आहिनि। हाणे उहे बि मरंदा ऐं उन्हनि जा लाश हितां जा रहवासी ॾिसंदा। सर अहिड़ियूं ॻाल्हियूं हर ईंदड़ ऑफिसर कंदो आहे। जमादार जाड़ा मां ॿियनि वांगुरु राशि ऑफिसर न आहियां ऐं न वरी पैसा ॾेई नौकरी वरिती अथमि। जॾहिं असां ट्रेनिंग ते वेंदा आहियूं न त उते असांखे कसम खणायो वेंदो आहे त असां पंहिंजी ड्यूटी सचाई ऐं ईमानदारीअ सां निभाईंदासीं ऐं मां बि उन ई रस्ते ते हलंदुसि पोइ चाहे केर बि हुजे। तूं वञी थो सघीं? यस सर।
नूरा या ख्याल पंहिंजे दिल मां कढी छॾ त तूं मुंहिंजे हूंदे मुंहिंजे एरिया में को ॾोह कंदे अजय दी अरबाज़ मूंखे लॻे थो तूं न मुड़दे तोखे मुंहिंजी गोलीअ था मारिणो आहे मुंहिंजी गोलीअ था चोट नूरो नाक तखे मौत मखे अजय दी कोड़े बचंदो अज हिक हिक करे मारींदो जान भजी विया बुज़दिल अचो अरे मिठू तुझी जुरत की थी जो तू दिलावर खान जे सामू जी गुस्ताखी कई आ तोखे खबर ना है तो दिलावर खान शौकीन है शिकार जो वो जानवर हुजे या पैसो खान साहब मुखे माफ कयो मां गलती करे वेठो आया मिठू गलती जी माफी न पर सजा मिलंदी है सजा पोइ भी खान साहब खुदा जे वास्ते मुखे माफ कयो मिठू माफी साहब असां वटि असी जलाद आहियूं जलाद जी रस्सीअ खां केरु न आहे बचो हा खान साहब हिनखे अहिड़ी सज़ा ॾियो ॾिसण वारा हैरान थी वञनि हा खान साहब हिनखे सजा मिलणु खपे अॻु में मिल्कियत लिखी ॾी आहे त ज़िंदगी बश्क कयूं आहे त पोइ तोखे कीअं माफ़ी मिलंदी मिठू साहब जेका शइ चवंदो तव्हांखे लिखी ॾेई छॾींदासीं वो माफ़ कयो माफ़ कया चलो तोखे माफ़ कया थो तव्हांजो छा ख्याल हिनखे माफ़ कया बाबा साईं माफ़ी माफ़ी माफ़ीअ जो लफ़्ज़ दिलावर खान जे किताब में न आहे तोखे जरूरत क्या थी जरूरत तुझी जरूरत क्या थी तो दिलावर खान के जवाब ॾिनो हाँ इन जी कीमत तो तोखे अदा करणी पवंदी हाँ माफ़ी जो लफ़्ज़ दिलावर खान जी किताब में ही कोने को तो सोचो किया हाँ ये सोची तू गुस्ताखी कने मां तोखे माफ़ कर छॾींदुसि ये साहब माफ़ी ॾियो न साहब हिकिड़े चक्कर माफ़ी ॾियो न हिकिड़े चक्कर दिलावर खान शौकीन है शिकार जो वो जानवर हुजे या पैसो
अरे सुन छो हां छो के छड़ दो किस कमा है ना सुन अच्छा सुन जो ना तुम्हारे मुझे बात तुम्हारे साथ मुझे मदद करवाने को आए ओ ना को आए मुझे मदद करे मुझे बाहर आ गुजारे सा कर विसरी हो ओ ना मुझे मदद करे मुझे साथ मारे मुझे बात गुजारे ओ ना अदा आए को मुझे मदद करे मुझे बाहर आ मारे मुझे गुजारे बेचारा सा कर विसरी इतनी ही की नहीं बोले तो कपन दपन जो बंदोबस्त कह लागू आए के बोले मां की थे जी मारे समाज के रश में मारे रा पंजर बैठी जना अच्छी जो ओदा हेदा अदा मुझे बात गुजारा रात बाजे बजे मुझे मदद करे कपन दपन ला नौकर कोदा वो कर दो अटे का बस दिल खोल मां बड़ा सजा मानू ऐसा नहीं हुआ ओ चाचा ada oh kita lihat हाथी है बहुत साग अच्छा अते परे घुमाया कमा कितना जो परे जो हां असा को तो नालो परे जो ना वैसे बत्तू देने वाला बत्तू तो कौन दी दो ना बत्तू तो कौन दी अरे बत्तू कौन दी दो बाबू सोची बाबा दारा से शाबाश अल्लाह बाबा इन्हें तो मुखे भी परेशान करे छॾियो आहे अच की सोचो छा था कनि अरे घणो तो भाई अरे चलो तो मुझे बना लो इन्हें क्या छॾो हम मुखे बाबा सोचोगे यो हमलो डाडो मांगलो पंगो हिने सोचोगे बजर ते मजबूर न कयम त नूरो मुजो नानो ना है छोट नूरो नांगा कखे मौत बखे मौत मां भी तो सा गडल फराज असा तो के अकेलो वणर कोन नीदासी हां फराज हमेशा असा तो सा गड हुंदा असी तो का धार नहीं फराज हां फराज तू पान अकेलो ना समझे हाँ फरियाद असा जो जीवन मरण तो सा गड है ना मुझा दोस्तों ना या जंग मां अकेलो विणदुस तवाने फराज हिले छो जी मुंडी मुके तोहफे में इन्हें से जो जी मुंडी आके तोहफे में दी सरदार
के रही पुपरी आई केड़े गोठ में रहंदी आई असां जड़े शिकारिन का किए बची है औरत त सफा चिगम वांगे नरम हुंदी आए तवा शायद के बिगड़ेल पिए जी मोकार औलाद है तुझी एतरी मजाल जो तू दिलावर खान जे पुटन के दी मकार चवी अज तू जो एड़ो बुरो हशर कंदासी जो सजी जिंदगी याद कंदी है तवा के न को हया है न को शर्म छा थिंदो औरत जो भरम ने छोकरी के संजे हवाले करे न त छा जेड़े घोड़न के मुखे लगाम ॾियण ईंदो आहे जे हूंदो हया शर्म त ॿेर न्याणी जो रस्तो न रोकींदो ॾाढो पछताई दे तोखे ख़बर कोने त से केजा पुटयूं याद रखजा ताजी वडी मेहरबानी जो को ता मुखे जालिमन मां बचायो मुंहिंजी महिरबानी न इहो त मुंहिंजो फर्ज़ हो मां भरे वारे गोठ में रहंदी आहियां ऐं मुंहिंजो नालो हिना आहे तव्हां मां जंग में रहंदो आहियां जंग में मूं अवां जो मतलब न समझो मुंहिंजो मतिलबु आहे कि जंग खां ॿाहिरि मुंहिंजो ॻोठ आहे ऐं नालो फराज़ आहे हलो त मां तव्हांखे तव्हांजी मंज़िल ते पहुचायां न मां ॿीहर तव्हांखे तकलीफ़ नथी ॾियण चाहियां पोइ बि न फराज़ मां वञा थी वेंदा पई वञ तू ॾसी वेंदा पई वञ तू ॾसी ॾींहूं आवण दाया वेंदा पई वञ तू ॾसी वेंदा पई वञ तू ॾसी ॾींहूं आवण दाया वेंदा पई जल्द पतो लगाए तो वो केड़ो माण्हू आ उनके जुरत के थी जो मुझे इलाके में मुझे पुट्टन सावड़े वो भी छोरी जे करे मुखे उनजी मुंडी खपे मुंडी ऐं उनजे जिस्म जूं बूटियूं कुत्ता नहीं कान के खारा है जी खान साहब मुझे जल्द पतो लगाए मुंहिंजी मुंडी तुझे कदमन में रखंदुसि बाबा उन सां अयाज़ ई मोड़ ॾेई थो सघे हाँ बाबा बाकी कालू जे वस जी ॻाल्हि न आहे तव्हांजी हालत कई कई आहे अयाज़ इन्हनि खे हिकु वात ॻाढ़ो छोरो उन्हनि सां विड़ियो आहे नालो ॿुधायो उनखे हिन तूफ़ान सां मुंहुं ॾियणो पवंदो वेरी गुड
मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। अयाज़ मूंखे बि गॾु वठो हल। अयाज़ अञा एतिरो कमज़ोर न थियो आहे जो कालू तुंहिंजो सहारो वठे। हाणे बारे हल। मुंहिंजी हमेशह तव्हां सां मुलाक़ात छो थींदी आहे पुलिस वारे साहब? मुंहिंजो नालो अरबाज़ आहे। तूं मूंखे नाले सां पुकारे थी सघे। मुंहिंजो कहिड़ो तमे कमु जो मां तोखे नाले सां पुकारियां? हलो भला पंहिंजो ई नालो खणी ॿुधाए। तूं केरु आहीं ऐं कंहिंजी धीउ आहीं? मां तोखे छो ॿुधायां त मां दिलावर खान जी धीउ आहियां ऐं अफ़साना नालो आहे मुंहिंजो। मां तोखे छो ॿुधायां त दिलावर खान जी धीउ नालो अफ़साना अथमि। सफ़ा कचरी आहे अफ़साना। फराज़ अञा ताईं न आहे पहुतो। अल्लाह ख़ैर करे। अल्लाह ख़ैर करे सरदार, मता हिते जे अखर मारिजी वियो हुजे। सरदार पुलिस खे दुख हुजे फराज़ लाइ मुश्किल न आहे। बिल्कुलु सही थो चई मुजाहिद। फराज़ मूंखां वधीक चालाक ऐं शातिर आहे। छो त हुनखे नूर नाग तयारु कयो आहे। हू कॾहिं बि ख़ाली हथ न मोटंदो। SHO जी मुंडी मुंहिंजे तोहफ़े में ज़रूरु आणींदो, ज़रूरु। सरदार फराज को अनाड़ी ना है जो पुलिस सां गिरफ्तार थे या मारजे। किंजी गाड़ी है उस्ताद? यार मजीद वयम SHO के खत्म करण पर उनकी हयाती वडी हुई बची वयो। सोचम खाली हथ किए वना त एकड़ी हाणी आयोस। बेफिक्र थी फराज, बेफिक्र थी। SHO भी तो काने छो त तोखे ख़बर आ नूरो नाक नाक तखे मौत बखे मौत। साहब हमारो हुकुम आहे तूं असांखे हर वक़्तु ख़बर ॾींदो रह असांजे धंधे जे ख़िलाफ़ हुजे। साहिब तव्हां जीअं चाहियो था ईअं थींदो। SHO साहिब जी हर रिपोर्ट तव्हांखे मिलंदी। आज़म न मनी दो असांजे कार का बि न बचंदो। तुंहिंजो SHO हाणे न बचंदो छो जो अयाज़ जी नज़र हुनजे मथां आहे। उनखे ख़बर ई न पवंदी त गोली किथां आई। असां उन SHO खे लालच ॾेई ख़रीद कंदासीं, ख़रीद। या बि कोशिशि करे ॾिसो पर हू मञींदो कोन। जे मञींदो त मुंहिंजो माण्हू थी रहंदो। जे न मञींदो न त पोइ हवाले थींदो क़बर जे केरु हुजे। मां उन्हनि जे करे पंहिंजा नाजाइज़ कारोबार बंदि नथो करे सघां छो त दिलावर खान शौक़ीन आहे शिकार जो। वो चाहे जानवर हुजे या पैसो। भले बंदि न कयो मां वेठो आहियां न। जॾहिं बि SHO छापे जी तयारी कंदो मां अॻ में अव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां थोरी देरि लाइ माल हेॾा होॾा करे छॾियो। हा काज़िम तू रुगो असांखे ख़बर कर, बाक़ी कमु असांजो आहे। SHO खे असां त परे जी ॻाल्हि आहे। सिंगण जे लाइ दरो बि न मिलंदो।
तुझे अखिन में गोढ़ा? सरदार ये गोड़ा पंजन जी यादन जा आहिनि खबर ना है मुझा भायर जिंदा भी आहिनि या ना। जे रब पाक चाहियो तो हू जिंदा जरूर हूंदा। मुस्तफा परवरदिगार ते यकीन रख। इंशाल्लाह तुझा विछड़ियल भायर तोखे ज़रूर मिलंदा। उहो भी मिलंदो, ज़रूर मिलंदो। उन असां धोखो करे असांजी मिल्कियत ते कब्ज़ो करे असांजे बाबा साईं खे क़तल करे ऐं असां भाइरनि खे धार करण वारो ज़ालिम दिलावर खान आहे। बस हिकु दफ़ो हथ अचे मां उनखे ज़िंदा साड़े छॾींदुसि। बाबा ओ बाबा अरे डैडी मां मोह करो पुट जो तव्हां मां तरजी वियो आहियां। तव्हां त मूंखे ख़्वार करे छॾियो जंहिं गड्डीअ में वञा तव्हांजूं शिकायतूं चङा मथा लॻाता आहियो को कमाए वञी खाओ मूंखे बि खारायो। एॾी शराब न ॾेखार मूंखे सभु ख़बर आहे। सॼी बाबा जे हथ में दादा आहे उन ॾींहुं हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिठो अखियुनि सां कसमा बाग़ीरानी खे। अरे बस कर इहा त वेचारी ख़ैरात वठण आई हुई। अच्छा ख़ैरात वठण उन ॾींहुं उनखे ख़ैरात ॾियण वियो हिन उनजे खाते। अरे छोरो इहा ख़बर तव्हांखे किथां पई? पीउ ते तव्हां शक कयो हे त तव्हांखे पंहिंजो पुटु चवंदे बि शर्म थो अचे। हा भाउ तूं अञा वञी गुसल कर चॾाए 7 सिरां गिरनि। हा भाउ उहे बि पक्कू सिधूं नाराज़ न थी भली कंहिं मौलवी खां पुछा कर। अरे शर्म कोन अचो बाबा जी बेइज्जती था कयो। केॾा ॿई डंडा लॻा पिया आहियो वञी कमायो। बहुत सही है तू जो जैसा कमायो मांगो रहे जूता को न पी वेतो न घर में वो को तो कमाया तो कमाए। अरे निभागा तू वही पी सही तो अबे चुदा और बात खान साहब चाला सब कह दिया था। हाँ हुकुम कर खान साहब थोड़ी देर खां पोइ ये सेठो साहब रेट ला निकरी रहियो आहे। तव्हां पंहिंजो माल वग़ैरह लिकाए छॾियो। ठीक है बड़ी मेहरबानी। अरे बाबा काज़िम घबराई छो तो सब तो के ठीक है ना। ठीक है खान साहब मां हाणे फोन रखां थो कोई ॾिसी न वठे। ओके खुदा हाफिज। कालू अयाज किथे आ? वैसे जो रोज छापा हणी मूंखे त तंग करे छॾे थई। खान साहब अयाज हूंदो मौज मस्तिन में। असां हिते परेशान आहियूं हू हुते मौज मस्ती पियो करे। हाँ बाबा साईं इन एसएचए खे हाणे असांजे थामणो पवंदो। हाँ जेकॾहिं इहो एसएचओ ज़िंदा रहियो न त असांखे पंहिंजा कारोबार बंदि करणा पवंदा। हाँ बाबा सही हाणे हिन जो बिलो करणो पवंदो। छो था कारोबार बंदि कयो बाबा साईं? पुट असां बिज़नेसमैन आहियूं कॾहिं कॾहिं असांखे कारोबार बंदि करणा पवंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं त सब्र खां कमु वठणो पवंदो। बाबा साईं तव्हां खां वधीक बिज़नेस केरु थो सम्झे? अफ़साना पुट अदा साईं नज़र ॾाढी तेज़ हूंदी आहे। ठीक है पुट तू भले हल। ठीक है बाबा। कालू अयाज खे ॻोल्हे हथ कर ऐं हुनखे मोजो नियापो सख़्तीअ सां ॾे त हिन एसएचओ खे टांडा ॾे टांडा। ठीक खान साहब जेको हुकुम। बस बदी तो आईनो तो थका जाए ना के बुझावे तो दी। अरे बच्चो संग ॾिठो संग दुआ कर त यार मिले शादी तो कयां। जो बाबा अच्छी दादी में खराब
अरे असांजे बारे में सोचो, असांजे बारे में। असां किथे तूं वांगुरु पोला थी वञूं, वात में लबे ज़िंदगी शादी थो करे। इहा भला शादी कॾहिं था कयो? बस इंशाल्लाह जल्दी। न तकड़ न कर तेरा घर जो ॿाहिरियूं भितूं न मथे करायूं। हाँ बाबा इहा ज़रूरी अथई। मूंखे भितनि जे ॿाहिरनि खां वधीक मूंखे भितनि जे अंदरनि खां ख़तरो आहे। इहो ज़रूरी थी बा, ज़रूरी अथई। भितूं तो ना पुख्ता हुजनि। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी थो न? अरे मां एतिरो पुराणो थोरी आहियां। इहे अच्छा त अॼुकल्ह नौजवाननि खे बि जाम था पवनि। बाबा बचाया ही पंहिंजो इलाइक़ो गरमाइनि हिन जे करे। इहे चवंदो जे त मदन जो आसरो के तुम सुभाणे मां खे ख़बर कोन्हे। दादा पीअ सां इहे ॻाल्हाए पोइ फेल छड़ा। कीअं ॻाल्हायां? हाणे सॼी उमिरि खिलाफ़ कोन सिखिया आहियो। इहे न तूं चवंदा काई पुट जी शादी करां, पाण कंदुसि लॻेसि पतो हीअं त बि माना शादी कंदो। तव्हां शादी कंदो फेल छड़ो पंहिंजो सिक थो अथई। पोइ माना असांजी शादी जो को बि चांस कोन्हे, है न? असां ॿाहिरि दावतूं ॾींदा दावतूं संगतनि खे। पर हिते हिन ॻाल्हि ईंदी आहे। मुंहिंजा दोस्त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हिन महीने जी 36 तारीख़ बाबे जो कांदो आहे। ठीकु आहे? भत खयो अचो, पातो था मूं तव्हां गॾिजी खाईंदासीं। न मूं कुतू ॾींदासीं वाजो पाण ॿई गॾु लहूं माना कुआं त हिकु थी। अरे ॼट जा पुट ख़र्च बचाइण लाइ हिकु काज ॿ परणा। कुल वॾो न साईं। रियाज बीते खान साहब जो न्यापो थई
कालू ख़ैर तो है अयाज़ मां खान साहब जो हुक्म खणी आयो आहियां छा हुकुम आहे खान साहब जो SHO अरबाज़ सुभाणे जो सिज न ॾिसे हिनखे ख़तम करे छॾ समझ त थी वियो हाणे हितां फुट खान साहब जो हुक्म आहे मां तोसां गॾु हलंदुसि मूंखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत न आहे पर अयाज़ खान साहब जो हुक्म आहे हाणे मुंहिंजो हुकुम आहे तूं हलियो वञे था पर अयाज़ मूं चयो न हलियो वञ शहजादो फराज आहे हाणे त अलाए छो घर खाइण ते थो अचे जॾहिं ॾिसां पई फराज ई फराज नज़र पियो अचे मूंखे पको ई तूं ज़रूर ई ईंदे हा हिना इहा ई त मोहबत आहे जेका मूंखे हिते नथी आई आहे जंहिं माण्हू खे सचे दिलि सां यादि कबो आहे उहो ज़रूरु उते ईंदो आहे दीवानो त मां बि थी वियुसि तुंहिंजो हर वक्त तुझी तस्वीर अखी न अॻियां फिरे थी
किथे सरदार बहादुर खान जो पुट अरबाज खान तो ना आई? हा मां सरदार बहादुर खान जो पुट अरबाज आया ऐं तूं? आऊं सरदार बहादुर खान जो पुट अयास खान आया। ऐं मां सरदार बहादुर खान जो पुट फराज आया। तो सब भाइर आहियूं। जी हाँ। अदा मुंहिंजा बि कहिड़े मोड़ ते आहिनि। भाइर ई हिक ॿिए जे दुश्मन जे रूप में ऐं मां पंहिंजे हथनि सां तोखे मारण पियो चाहियां। हलो अदा हलो। तव्हां ॿई किथे रहंदा आहियो? अदा मुंहिंजी दुनिया त जंग आहे नूरे सां। नूरो? नूरो तो वॾो ॾोहारी आहे। न अदा न, नूरो बि असां वांगुरु इन कारे समाज जो धिकारे लाइ वो पाण बदिले जी बाह में सड़े थो। उनजो भाउ बेगुनाह मारियो वियो ऐं मां हथनि में हथियार खणी हर ॾोहारी खे मारे रहियो आहियां। शायदि उन में मूं काफ़ी बेगुनाह बि मारिया हुजनि ज़ालिम दिलावर खान जे चवण ते। दिलावर खान? दिलावर खान त असांजे बाबा जो कातिल आहे। छा? हा अदा दिलावर खान आहे बाबा जो कातिल। हाणे दिलावर जी ज़िंदगी जा ॾींहं थोरा थिया आहिनि। जल्दबाज़ी न कयो अदा। फिलहाल तव्हां हलो मूंसां त छा करिणो आहे पोइ तव्हां भले हलिया वञो। मोर्चा संभालो। लाथई नूरा केतिरो लिखंदे असां खां। कासिम अज तू न बच दे। छो त तू नूरे सां लिखियो आई। नूरे सां छो त नूरो नाक कखे बहुत बके अज दी
काज़िम धोखो कई जानन वागे विया ते नूरे जे अंदाज़ो थी वञेगा पर कौन छॾी थो पाए मारी दो साईं नूरे सावेर काई हद फिर सरदार ही शादी है सरदार पुलिस हमलो कयो असांखे बच्चो भी न मिलियो वार करण जो सरदार पुलिस SHO अरबाज तमूसा गॾु कोई हमलो कंहिं कयो ये हमलो रांची ASI काज़िम कयो सरदार 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 काज़िम शादी वो अब तो सा छो मां छा में ख़राब आहियां तू खराब नहीं तो में सिर्फ हिकड़ी शइ जी कमी आहे ॿुधाए जल्दी ॿुधाए कहिड़ी तुंहिंजो नको हलो आहे ॾिस यार हर भेरो मूंखे तंग न कर न त मां पाण खे नुक़सान ॾींदसि न रुखसाना न प्लीज़ ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजां न त तोखां अॻ में मां मरी वेंदुसि पोइ कर न मूंसां शादी रुखसाना मां त तोसां शादी लाइ तयारु आहियां पर छा आयास ॾिजां थो त तुंहिंजो पीउ हीअ ॻाल्हि ॿुधी तूं न मां मूंसां पाण थी ॻाल्हायां रुखसाना तूं महलनि में रहण वारी राजकुमारी ऐं मां दर दर जा धिका खाइण वारो बदनसीब आहियां आयास मां तुंहिंजे लाइ महल कई ठुकराए थी सघां काज़िम के अंदर मोकिल यस सर यस सर गए काज़िम काज़िम तू कंहिंजी इजाज़त सां धाड़ियल सां मुक़ाबिलो करण वियो है सर मूंखे जीअं ख़बर पई त धाड़े जंग में मौजूदु आहिनि त मां जल्दी होॾां निकिरी वियुसि इन करे सर तव्हां सां राब्तो न थी सघियो ऐसा काज़िम तो किथे पाण खे पैसनि जी ख़ातिर विकियो त न आहे नो सर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर ऑपरेशन करण वियो है असांजो हिकिड़ो नौजवान शहीद थियो आहे DPO ऐं IG साहब खे जवाब त मूंखे ॾियणो पवंदो न ऐं ॿियो वरी मीडिया वारनि खे मौक़ो केरु ॾींदो सॉरी सर ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी सर दिलावर खान त तमामु वॾो माण्हू आहे असां हुनखे बिना अरेस्ट वारंट गिरफ़्तार नथा करे सघूं अरेस्ट वारंट बि आहे ऐं सबूत बि तूं वञी तयारी कर खबरदार दिलावर खान अज मां तुझे कहर के खत्म कंदुसि तोखे हितां कढी सॼे शहर जो गश्त कराईंदुसि जीअं माण्हुनि जे दिलि मां तुंहिंजो ख़ौफ़ निकिरे SHO साहब तूं अञा SHO आहीं SHO अब पंहिंजी हद जो मां सतरा जी सरदार आहियां अरे ख़बर आहे मूंखे त तूं कहिड़ो सरदार आहीं सरदार बहादुर खान सां धोखो करे उन खे माराए उन जी मिल्कियत ते कब्ज़ो करे पाण खे सरदार तो समझी बारानी न कर SHO बारानी न कर दिलावर खान खां परे रह त भलो अथई छो त मां शौक़ीन
आहियां शिकार जो, वो चाहे जानवर हुजे या पैसो। हाणे हली थाने में शिकार कर, लाकअप जे अंदर ॾिसूं उते केरु तो शिकार थे। तू तो शिकार करी या पाण तो शिकार थी? महरम जी सर, मथे हलो निकल। जी ओके। ये चलो। बचाया छुपो बड़ी तोके बाबे मथे ते चादे छडियो तू मोत मत वई। हां अच्छा बंदा जी बेइज्जती थी करे। मां जने बल्लू को मोकलियो। हां तू छो न मानी न से बल्लू हिते आयो ही कोने। आई कोनो यो के तू थी सके। हां मना बाबे उनके बाहर ही धिक्का दई बाहर मोतायो इन पी गानो मोलू मवाल जो पुत्तो ज्यादा बल्लो। रोज रोज तो तू वांदन जे लाए मांगी में बच रहा है। चुप जल्दी खबरदार जो मुझे दोस्तन के लोगो चाहिए। ठीक है मामा जाओ बाकी मोती जी तो कुछ को याद। छाछो पुत्र जी छाछे परेशान है रोई भाई छाछो। हां बाबा मां फंसी वई आया। अदा बचाया मुखा विढ़े तो सब बचायो विढ़ो है पर आखिर छो विढ़ो है। हाँ बाबा अदा बचायो मुखा विडियो आए। हिकड़ो त कमाए कोन, बियो वरी रोज रोज वांदन जे लाए मानी मां तीने मां अड़ची वई आया। की तू परेशान न थी। महाने जो वनी पादरा सिटे गिटी में धिका खाई जो तो मां वनी हिंगर जो पादरा ठोकिया तो पुट तू परेशान न थी। हाँ बाबा। तू ही छा क्यों दिलावर खान मुझे पिया है। पर अफसाना वो एक दोहारी है। और बस इस मां चवाई थी मुझे पी के आजाद कर। तो मुझे ऑफिसर नहीं जो मुझे हुक्म थी हलाई। I hate you बस I hate you। अच्छा अच्छा अयाज असां के पक होई त तू ऐसे जे जो खत्म करे आयो हुंदे न रसऊं। अज तहां जे सामो ओ अयास नाए बीठो जेको तहां जे हिक इशारे ते बेगुनाहन जा सिर सिसिन खां धार कंदो हो। बाकी अज तू कड़ो अयाज आई जे तू ऐसे जे के न मारिंदे त असां मारिंदासी। बिल्कुल अयाज चाचा साईं सही तो चवे। याद रखजो अरबाज ते हथ केर भी न खणंदो त उन जूं बाहूं कटे छॾींदुसि। खामोश लाइसेंस मुआदो अटकाई दो। जुबान छिक्के बाहर कर जमाए। आया तो मुखे लगे तो तू गदारी तो करी। अरबाज मुझो भाई मां सरदार बहादुर खान जो पुट आया। ओ मना तो तोके सब खबर पईजी वई है। तुझे पेट में असा जो नमक पेला आया ओतरी नमक हिलाली देखारी भी है। हुओ में न जागीर जा असुल वारस असां आयूं। खामोश गुस्ताख। अयाज तोके रेसन जी ताकत जी खबर ना है। बस लगस तो खोड़ तो दिया सजा। छा तो सोची फराज? बस ना तू दुआ कर के मां पांजे दुश्मनन के मारे पांजी मंजिल हासिल करे। मुंहिंजियूं दुआऊं तो सा गडन फराज। इना मां पांजी मंजिल जे पोया भजंदे भजंदे तोखा परे निकरी वया त मुके माफ कजा। हाणे एड़ियूं गालियूं न कर फराज।
कासिम तूं इन्हनि सां गॾु हा मां घणा ॾींहं तो मूं मथां हुकुम हलाया अॼु तुंहिंजो को बि हुकुम न हलंदो साहिब। हा अरबाज़ अॼु तुंहिंजा टुकर करे कुतनि खे खाराईंदुसि। खे गिरफ़्तार करे तो असांजी मुंहं ते चमाट आई आहे। अॼु तोखे न चमाट जी गूंज ॿुधणी पवंदी। मां पंहिंजे बाबा सरदार बहादुर खान जे कातिल खे गिरफ़्तार करे उन खे फांसीअ जे तख़्ते ताईं पहुचायो, पर तव्हां परेशान न थियो। तव्हांखे गिरफ़्तार न कंदुसि, तव्हांखे पंहिंजे हथनि सां मारींदुसि। कासिम तूं एतिरो किरी थो सघीं मूं कॾहिं सोचियो बि न हो। साहिब करणो थो पियो कॾहिं कॾहिं, महांगाई वधी वई आहे। हार बस मां बि तोखे इहो ई मशवरो ॾींदसि। हाणे जेको थियो सो थियो, तूं बि अची असांजे टोले में बीह, सुहिणो ठहंदे। हा साहिब भलो थी, देर न कर। बकवास बंदि कर। अरे घटि में घटि हिन बदीअ जो त ख़्यालु करी। हा अॼु तव्हां टई भाइर मरंदो असांजे हथां। तव्हां असां सां दुख करे असांजी मिल्कियत ते कब्ज़ो करे सुठो न आहे कयो। अरबाज़ तूं अदा वॾे खे घणा ॾींहं लाकब में नथो रखे सघीं। नवीन याद है, अच्छा ही थी गोली।